नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध में धारियुनि खे जाली डोमिसाइल जारी करण ऐं धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ ठठे में भी मकली ते एहतजाज मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई है। क़ौमी अवामी तहरीक ऐं SST ठठो जे सॾ ते पब्लिक पार्क खां मकली प्रेस क्लब ताईं एहतजाज रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक SST जे अॻुवाण आज़ाद खुशक ज़ैनुलाब्दीन शाह मुर्तज़ा लाशारी भी शिरकत कई। इन मौक़े ते ठठे समेत सॼे सिंध में जाली डोमिसाइल जारी थियण ऐं मक़ामी माण्हुनि जे हक़नि ते धाड़े ख़िलाफ़ एहतजाज में प्ले कार्ड खणी सख्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाण मकली प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे ख़िताब कंदे चयो त सिंध जियां ठठे ज़िले जे कोटा ते धाड़ा हणी गैर मक़ामी धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल जारी कया विया आहिनि, पर हुकूमत कूड़ा डोमिसाइल रद्द करण लाइ संजीदा न आहे। इन्हनि चयो त धारियुनि जी आबादकारी खे रोकण लाइ कूड़ा डोमिसाइल रद्द करण लाइ अहिड़े कुदे कारोबार में मुलविस रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण लाइ तहरीक जारी रहंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी